सुहिणो हुसैन करबल में सिर ॾेई जो सुर करूं आहे मोह ॾेई मुक़ाबिलो जंहिंजो दुश्मन सां तू आहे हे जेके अव्हां जे अंगणनि ते आलम ईंदा आहिनि हे जेके इंतजाम कया वेंदा आहिनि इन्हनि जो हिकिड़ी मक़सदु आहे सभु निमाज़ी बणिजी वञनि सभु नेक सालिह बणिजी वञनि सभु पक्का ठका दीनदार बणिजी वञनि मुवहिद बणिजी वञनि अमलन सालिह करण वारा बणिजी वञनि इन जलसनि जो इहो ई मक़सदु हूंदो आहे समझो था न बा अॼु बेनमाज़ी न आहिनि घरनि जा घर बेनमाज़ पाड़नि जा पाड़ा बेनमाज़ ॻोठनि जा ॻोठ बेनमाज़ कंडे मुंडे वरी जे निमाज़ लाइ चयो थो वञे तई मौलवियुनि ते कावड़ था कनि टोकूं था कनि भोला निमाज़ ते नाहे दिलनि ते दर्जा आहिनि बस दिल साफ हो जे नीयत साफ हो जे छाजा रोजा छाजो निमाज़ूं छाजा क़याम छाजा रुकू छाजा सजदा मां अवां खां सिर्फ़ हिकिड़ो सुवाल थो कयां कन्ने मुंडे तुंहिंजी मुंहिंजी दिल वधीक पाक साफ़ा या करबला वारे साईं इमामी आली मकाम सैयदना हजरत हुसैन साईं जी दिल वधीक पाक साफ़ हुई अब ॻाल्हायो मूंसां जेके मुंहिंजी आवाज़ समझो पिया मुंहिंजी ॿोली समझो पिया उहे ॻाल्हायो अब इमाम हुसैन साईं जी दिल साफ़ हुई न पाक हुई न ऐ मुझे सुन हुसैन साईं जी दिल पाक ऐं साफ़ कीअं न हुजे ओ जंहिंजे नाने जहिड़ो कजो नानू न थींदो जंहिंजे मां जहिड़ी कजी मां न थींदी जंहिंजे बाबे जहिड़ो कजो बाबो न थींदो जंहिंजो नानू नबियनि जो सरदार हो जंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत हो जन्नत जे औरतुनि जी सरदार जंहिंजो बाबो हैदर करार जे लक़ब जे ताज जो साहिब शेरे खुदा अल्लाह जो शेर हो ओ जे मुझे सुन हुसैन साईं जी तारीफ़ कंदे मुझे साईं फरमायो अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन अहब अल्लाह मन अहब हुसैन कुर्बान वञा हथ खणी जो हुसैन साईं वॾे शान वारो आहे वॾे आवाज़ अचे बुलंद आवाज़ अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन मुझे नबी जो फरमान मां पान हुसैनी आहियां मां अहल बैतन ते बि ज़रूर ॻाल्हाईंदुसि मुझे साईं फरमायो हुसैन मूं मां अथव मां हुसैन मां आहियां मां मोहम्मद गैरत वारो मुझो बच्चो भी गैरत वारो मां मोहम्मद कुरान वारो मुझो बच्चो भी कुरान वारो मां मोहम्मद हया वारो मुझो बच्चो भी हया वारो मां मोहम्मद इज्जत वारो मुझो बच्चो भी इज्जत वारो अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन अहब अल्लाह मन हब हुसैना हुसैन मुम्मा थो मां हुसैन मां आहियां अल्लाह उन सां मोहब्बत थो करे जेको हुसैन सां मोहब्बत थो करे हुसैनी जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ हेड़ी आरियो मुंडे वाह हुसैन कामिलनि जा बच्चा कामिल थींदा आदिलनि जा बच्चा आदिल थींदा बेटा इसी फरमाए त कामिल करबला में आया अज अमीर वेही वेरन सामू हयाऊं पे तीर पर इहा हुई तकदीर अली जे औलाद अञा ॾाढे जो सुभान अल्लाह कन जाए मुझे जेके चवंदा दिलनि ते दर्जान ओए करबला हज मैदान ॾे निहारियो करबला हज मैदान ओ पछाड़ी थी वई करबला हज मैदान में इमाम हुसैन साईं जे हथनि मुबारकनि ते खीर पिया को शहजादो 6 महीननि जो असगर साईं शहीद थियो अकबर साईं शहीद थियो
कासम जड़ो जान शहीद थियो गाजी अब्बास अलम बंदार जा बाजू कटिया विया बेदर्दी सां अब्बास साईं खे शहीद कयो वियो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली करबला जे सरजमीन दे इमाम हुसैन साईं जा भाइर भी शहीद हो भाइटिया भी शहीद हो पुट भी शहीद हो फुरात दरिया जो भी पानी बंद क्यों चारों तरफ सैयद जो रस्तो बंद क्यों नाने रसूल जो शहर भी छड़ायूं जरे पछाड़ी घड़ी आई 92 जख्म सैयद के सीने ते रसिया तलवारन जा नेजन जा ढालन जा खंजरन जा जरे उन्यारे हालत में बुखारे हालत में रोजे जी हालत में जरे सैयद पंजे घोड़े दास करबला जे जमीन ते किरियो शिमर जालिम आयो हुसैन सुने जे सीने ते चढ़ी वेठो पछाड़ी तई मुझो सुनो सैन दो जे ओ शिमर मुझे सीने ता लही परे दी ओ मुझो नानो नमाज वारो मुझो अदू नमाज वारो वजी अम्मा नमाज वारी ओ मुझो भा नमाज वारो मुझो बाबो भी नमाज वारो मुझो घरानो नमाज वारो शिवरा मुझे सीने तलही परे दी तक पछाड़ी करबला जे पड़गे करबला जे मैदान के करबला जे जमीन के अल्लाह जे नमाज मलाए हला ॾाढो जो सुभान अल्लाह हुसैन सही चवे आ ना एवरी जन दिलन दे दर्जा बेड़ी बुढ़ा नमाज जा दुश्मन अजान जा दुश्मन असांजे इलाइके दे वरी हिकिड़ो वॾो ऑफिसर तो चे मौलविन खे जी निंड दी मुंहिंजी फिटे फजर जी अज़ान न ॾींदा करियो अल्लाहु अकबर खुदा जो वास्तो थो हेडियारी मुंडे मुझे सैयद करबला हज मैदान छा सां मुलायो क्यों नमाज नमाज भी नमाज नमाज बरकत वारी शय आ नमाज में रहमत आ नमाज में सुकून आ नमाज में शिफा है ॾाढे जो सुभान अल्लाह के जाते कुरान मजीद में फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह अन्या वडे आवाज अन्या बुलंद आवाज फरमा तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन कुरान जिन खे वणे ॾाढे जो सुभान अल्लाह अन्या वॾे आवाज़ मोमिनो अवामा जंहिंखे अल्लाह जे तरफ़ां मदद खपे बिन वाटुनि ते हलो बिन रस्तन दे हलो एक वाट जो नालो अथई नमाज बे वाट जो नालो सब्र जिने सब्र कियो नमाज पढ़ियो अर्श वारो तो जे नमाज न सो भी साणो हां सब्र न सो भी मां अल्लाह साणो ऐ हुसैन साईं वट बई शयूं हुयो सब्र भी हुयो जो नमाज भी हुई ॾाढे जो सुभान अल्लाह अन्या वॾे आवाज़ सां हेड़ी हारे मुड़े अल्लाह साबिर हुसैन नमाजी हुसैन सब जो सुभान अल्लाह आशिक हुसैन जा बैयत करने जो सुभान अल्लाह कन जाए मुड़े जो सुनो हुसैन धजी शिमर वक्त नमाज जो नमाज पढ़ा तेरे शिमर तो के नमाज पढ़ंदे पानी पीण ला न मिली तो वजू ला की मिलदी बुधोर में ठारे वारो इमाम हुसैन तो जे आ शिमर मां तोखे भी ॼणियो मां खे ॼणियो आ शिमर मां हुसैन औलाद बतूल हां
ए शिमर खुदा गवा थी मुझी मां मगे बिना वजे थनी न प्यारी हुई। उस्ताद लाउड खोलान ए बुजू मथे कर सब जो सुभान अल्लाह वडे आवाज सा तू तो जवे तो फुरात दरिया मामा के वजू वाला पानी न मिलंदो ये तहां माके पीण ला पानी न ॾिनो तो वजू वाला न ॾींदो माके घुरा न थो न खपे तहां जो पानी मुझी मां मुखे बिना वजू जे थनी न प्यारी हुई ओए बद मायर हुयूं न ॾाढे जो सुभान अल्लाह भई दखणी जो सुभान अल्लाह हेडी हार मुने चेशमर मुझी मां माके बिना वजू जे थनी न प्यारी अज माके वजू करणो पियो करबला जे धरती ते हथाणी तो यूं वजू करे मां सैयद नमाज पढ़ंदसो वडे आवाज सा जो वाह सैयद वाह अल्लाह हेरे हार मुडे मुर्शिद नमाजी मुरीद बेनमाजी हा ना या पीरी मुरीदी हलंदी बेनमाजन सा बेदीनन सा दाढ़ी ए पटके जे दुश्मनन सा मसाजिद ए मदार जे दुश्मन सा इमाम हुसैन जो कोई वास्तो कोने अली साईं जो कोई वास्तो कोने अली दाढ़ी पटके वारन जो यार चो इमाम हुसैन मस्जिद ए मेहराब जे वारसन जो यार पटके वारन जो यार ओ सोचो रुगो हिकड़े कन खा बुधी देखा कढो न करबला हजी जमीन तत्तल जमीन खूनी जमीन करबला 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 हके मान मिले हुआ मुझे मौला हुसैन ने करे वडे आवाज अजीब मुखे हे मानू चंदा हन हे मौलवी देवबंदी हुसैन जी तारीफ न था कन अली जी तारीफ न था कन हे मां कुरान मुझे आडवा बावजू हां अल्लाह जे घर में हां मंबर रसूल ते हां ऐलान तो कया मां त मुझे जमात जो अदना में अदना खादम हां मुखे अजीब हुसैन साईं जे कत्ल गाह जी मिट्टी आने दे और सुरमू करे अखर में पाया वडे आवाज जो सुभान अल्लाह भाई भई तकड़ी जो सुभान अल्लाह चो तो हुसैन नमाजी हो वडे आवाज हेड़ी हार मुडे वजो सुनो सैन तो जय शिमर मा करबला जे हथ मिट्टी दे हथणी तयुम जो वजू करे नमाज पढ़ंदम तरे शिमर तो जे नमाज पढ़ंदे पर मस्जिद में भी वञण जी मोकल कोने मोजो सुनो सैन तो जे ए शिमर माके मस्जिद में वञण जी मोकल कोने माके परवाह कोने होड़े आसमान निहार छापियो ॾिसे शिमर मथे नजर करे चयो कारा ककर पियो नसा मोजो सुनो हुसैन दोजे आ शिमर तू कारा ककर बिन से वरमा हुसैन इब्न अली जाडे नजर जो कया मस्जिद जा मेहराब मस्जिद जा मंबर मुनारा प्योड़ सा हुसैनी जाडे जो सुभान अल्लाह बड़े आवाज ए शिमर 5 मिनट पूरा ऐश मेरा 5 मिनट पूरा तू सब्र इख्तियार करे सुभान अल्लाह तजे वडे ऐश मेरा 5 मिनट पूरा तू सब्र इख्तियार करे माबुजू सारे मुसल्ले ते वहां पे वार करे अन्य डाडे जो सुभान अल्लाह वडे आवाज जो सुभान अल्लाह हाथ गणी तकबीर तो जो हुसैन सैयदना इमाम हुसैन जे मुनकिरते सहाबा जे गुस्तागंते शाने सहाबा नारे तकबीर दुख थींदो आ नई ठारे वारा बाजार में मटियूं हेडे हर मुडे गलन का चौकन का इशारो करे दजन हे मुला अली के नथा मञन हे मुला अली जी औलाद के नथा मञन केड़ा जेको अली के नथो मञे अली के जेको नथो मञे जो काफरा वडे आवाज असन सन नफरतन कर भलिया हेडे पे हैदर अली अलिया
देख अली जाश को बैयत करनी जो सुभान अल्लाह असन फिरत न कर भलिया हेडे पे हैदर अली अलिया मूसा कर तहां भी जो असन फिरत न कर भलिया हेडे पे हैदर अली अलिया अदल असाने तू भी अलिया हेडे पे हैदर अली अलिया अदल असाने तू भी अलिया हेडे पे हैदर अली अलिया असन फिरत न कर भलिया हेडे पे हैदर अली अलिया भाई भाई तकड़ी जो सुभान अल्लाह बापान हुसैनी हैदरिया हैदरी जो सुभान अल्लाह भाई भाई तकड़ी जो सुभान अल्लाह पर मां समझी वियम बरोचन सा कर बरोच की ही सब सिंधी न समझंदा हल बरोच राजी कुल गुशे सुभान अल्लाह हल बिरोही मत आयो हो जे बिरोही बिराजी जो कुल पाबो सुभान अल्लाह मता को बलोच आयो हो जे कुल खने सुभान अल्लाह सब आखो सुभान अल्लाह बड़े आवाज अली खैरत जो नालो दई अली जुर्रत जो नालो दई अली हया जो नालो दई जेड़ो अली नमाजी बच्चो भी नमाजिया ए शिमरा मुझे सीने दा पर दी अल्लाह जी नमाज पढ़ा तने शिमर तो जे मुसलो भी न मिलंदी मुझो सुनो सैन तो जे आ शिमरा मुसलो धरान तो अजी करबला हजी धरती अली के औलाद जो मुसल्लो गुण भी वडे आवाज सा नमाजी नमाजी थींदा अरे हे निहार मुडे हे वरी सीनू ठोकींदो वत नमाज ते कोने दिलन दे दर्जान मरो त डायण पतो पवई लहो कबर में जगह तो पे दिलन दे दर्जान हिन हिकरे जी दिल पाक हिन जी नियत साफ जगह गलत हो गया सब जो सुभान अल्लाह हेडी हर मुंडे कंडे मुंडे शिमरो और निहार शाबिर से ककर बेरसा बादल बेरसा ए हुसैन बिन अली सजो खून वही तू शाबिर से चोरे निहार मस्जिद जा मेंबर है ओ मस्जिद जो नीलू मस्जिद जा मुनारा मस्जिद जा मेहराब मुसलो न मिलंदी जे मुसलो विछायो पियो मुझे नमाज पढ़ण जी देर मां पत्थर पियो ॾिसां धूड़ पियो ॾिसां करबला जी हुसैन तो जे तू करबला के पत्थरें धूड़ पियो ॾिसे मुझे ला करबला मुसलो वॾे आवाज शिमर खंजर कढियो छा कढी खंजर ज़हीरो खंजर ॾेखारे थो जे हुसैन इब्न अली अगर बैयत न कंदे ही खूनी खंजरा दरीलो खंजरा खंजर वाइंद में आवाज सिर धड़का धार कंद में मोजो सुनो सैन दे आशिमरा मखेड जारना रब मोहम्मद जो कसम तोके खंजर वाण में मजो इंदो मुखे सिर कटाण में मजो इंदो तोके शहीद करण में मजो इंदो तोके शहीद थियण में मजो इंदो तोके शहीद करण खां पोइ तोते राज़ी इब्ने ज़ियाद थींदो मूते राज़ी अल्लाह थींदो ए शिमर तोके शहीद करण खां पोइ तुंहिंजे इस्तक़बाल में कूफे जा दर खुलंदा मुंहिंजे इस्तक़बाल में जन्नत जा दर खुलंदा ए शिमर तुंहिंजे इस्तक़बाल में इब्ने ज़ियाद बीहंदो पर मुंहिंजे इस्तक़बाल में मुझो नानो मुस्तफा पान बीहंदो अन्या ॾाढे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह शिमर तोखे इनाम ॾियण वारो इब्ने ज़ियाद हूंदो पर मूंखे इनाम ॾियण वारो अल्लाह हूंदो क़ुरान भी चवंदो फउलाइक मअल्लज़ीन अनअम अन्या वॾे आवाज़ सां ॿई ॿई तकड़ी जो सुभान हेड़ी हारमोनी भजो सुनो सैन सजे शिमर माके डिजारन 14 मोमिन डिजंदो कोने वॾे आवाज़ सां
मोहम्मद अल्लाह का सवा देखा जदो न कुरान खोल कुरान जदो इल्मा यामुर मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर व अक़ामस सलात व आतज़ ज़कात व लम यख्श इल्लल्लाह अन्य डारे जो सुभान अल्लाह भाई भाई तकनी जो सुभान अल्लाह हेरी हर मुझे रब जो मुझे मस्जिद के मुझे घर के आबाद ओहे कंदा जी जो ईमान होंदो अल्लाह ते क्यों ईमान अल्लाह ते आखिरत वारे दिहाड़े के सच्चो मनींदड़ हुंदा नमाज पढ़ंदा ज़कात ॾींदा वलम यख्श इल्लल्लाह अल्लाह का सौदे का न डिजंदा ये सब निशानियों सोने हुसैन जो अने वडे आवाज बुलंद आवाज हेरी हर मुझे सड़ो से जटी शिमर तू भूल लो आए मागे खंजर देखारे डिजारन रब्बे मोहम्मद जो कसम तोके खंजर वाहण में मजो इंदो मागे सर कटाण में मजो इंदो तोके शहीद करण में मजो इंदो मागे शहीद थियण में मजो इंदो ए शिमर ओ शिमर मागे शहीद करण खाबो कयामत सुबह ताईं तोते लानती फिटकार होंदी पर औलाद बतूल ते रहमत ही रहमत होंदी बड़े आवाज सा जिसको धोखे से कूफे बुलाया गया जिसको बैठे बिठा के सताया गया जिसके बच्चों को प्यासा रुलाया गया जिसकी गर्दन पे खंजर चलाया गया उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम अन्य डाडे जो सुभान अल्लाह 14 से न करबला मल्हायो वडे आवाज जो सुभान अल्लाह बुलंद आवाज मां ही अभी चवा अरे निहार मुडे मां ये लफ्ज चवा मुझे अंदर ठरे मां पान हुसैनी हां अन्य डाडे जो सुभान अल्लाह सुहणो हुसैन करबल में सिर दई जो सुरखरू आहे वडे आवाज भाई भाई तक सुहणो हुसैन करबल में सिर दई जो सुरखरू आहे सुहणो हुसैन करबल में सिर दई जो सुरखरू आहे मोह दई मुकाबलो जिरके दुश्मन सदू बदू आहे सुहणो हुसैन करबल में सिर दई जो सुरखरू आहे वडे आवाज जो सुभान अल्लाह हेडी हर मुडे मैदान अवां असाब मल्हाईंदा आहियूं छा जे में असाब मैदान मल्हाईंदा आहियूं छा सा कुकरनि जे मेल सां मैदान अवां असाब मल्हाईंदा आहियूं छा सा कुकड़न जे मेल सा राग सा रांदन सा आए जादूगरन सा मदारन सा हेडे हर मुडे रिछ कुते जे पुछ सा नहीं ठारे वारो अली जे बचड़े करबला जो मैदान मल्हायो अल्लाह जे कुरान सा रब जे नमाज बड़े आवाज जो सुभान बुलंद आवाज लकी झुक्यो नकी विक्यो सुभान वडे आवाज क्यों वडे आवाज ओ नकी झुक्यो नकी विक्यो ही दिलेरो है छो जो शेर जो पुट हूंदो आवाज ता जो बुधा नारे शान मुस्तफा तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन सहाबा जे दुश्मनन ते नकी झुक्यो नकी बिक्यो साईं अब्दुल गफूर तो चे त ये ठारे जी जमात हुसैनी जमायत आ
आई तव्हांजो हींअर हाल अहिड़ो जहिड़ो मरियम जो जागो हुजे ॾाढे जो सुभाणे वॾे आवाज़ न की झुकियो न की विकियो न की झुकियो न की विकियो ही दिल आहे छो जो शेर जो पुट बि हूंदो शेर आहे ये जान कुर्बान कंदो केर आहे ये जान कुर्बान कंदो केर आहे शान वारो हुसैन मुझा गॾु चयो त मुंहिंजे अंदरि ठरे चओ शान वारो हुसैन मान वारो हुसैन शान वारो हुसैन मान वारो हुसैन कजी प्यारो जिद जान करे वियो कुर्बान सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर अञा ॾाढे जो सुभान अल्लाह भई तो खणी जो सुभान अल्लाह करबला जे मैदान ते नमाज असर जी घड़ी आ सैयद तकबीर हणी मैदान करबला में बीठो सर सैयद जो सजदे में आ चेबो सुभान रब्बियल आला अञा ॾाढे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह सर सैयद जो सजदे में आ हेरे पलीद शिमर खंजर भायो आ सैयद करबला जे मैदान ते धड़ करबला में सर सैयद जो कटे नेज़े ते रखियो वधीक वल्ला आलम बिसवार अल्लाह इल्म पर किन किताब लिखियो कछाड़ी सैयद जो सिर नेज़े ते हो लब चुरंदा पे रहा ज़बान चुरंदी रही कुरान जी तिलावत कंदो थे रहियो अञा ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ दुआउनि जी ज़रूरत आ नाना दुआउनि जी ज़रूरत आ नाना करबला के वसाइण कम मुंहिंजो सिरने दे ते धड़ करबल में कुरान ॿुधाइण कम मुंहिंजो अञा ॾाढे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह हेॾे हार मुॾे हुसैन सबक ॾिनो करबला में अब हेॾे हार मुॾे जीअं अवाईअ सां बराड़ी जा माण्हू खड़ा खां ॿाहिर सिंधी ॿोली सम्झो कान मुंहिंजी लोढ़े खां ॿाहिर कंहिंखे सॾु कंदा आहियूं कहिड़ो सर कंदा हो फलाना हो सर कंदा हो क्या हो फलाना हो और ये जवाब ॿुधण वारो अगले की खबर पई त सॾ सां सॾु मिलियो आहे अचे थो बराड़ी में तॾहिं चओ हाणे ॿुध हलो करबला हल करबला जे मिटीअ ते अॼु बि करबला जे दीवार ते लिखियो पियो हादा मदीनत हुसैन ही हुसैन जो शहर अथव अॼु बि करबला जे दीवार ते लिखियो पियो आहे लन नरक अवाम गैर अल्लाह कंहिं बि क़ीमत गैरनि जे आॾो सर न झुकाए ॾाढे न चइजां सुभान अल्लाह हेॾे हारे मुंडे अॼु बि हल करबला जे मैदान ते रूहानी अंदाज में सॾु कर रूहानी सॾु ओ अर्ज़े करबला ओ ज़मीने करबला ए मैदान करबला ए वादी करबला मूंखे अलीअ जे औलाद जो ॾस ॾे मूंखे बतूर जे बचड़नि जी ख़बर ॾे रब मोहम्मद जो कसम करबला जो ज़रो ज़रो जवाब ॾींदो त हुसैन नमाज़ी हो वॾे आवाज़ सां हुसैन नमाज़ी हुयो हुसैन आबिद हुयो हुसैन ज़ाहिद हुयो हुसैन हाफिज हुयो वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ हेॾे हर मुंडे अर्ज़ कयुमि ये मुझे सुने सैयद करबला जो मैदान मल्हायो अल्लाह जे कुरान जे तिलावत सां
अल्लाह जी नमाज ओ हुसैनियो हुसैन से जा गुलाम नहीं ठारे वारो अभी भी मैदान मलायलो कुरान जे तिलावत सार बजे नमाज सा डाडे डाडे जो सुभान अल्लाह वडे आवाज एवरी ताज नमाज ते कोने अल्लाह जो कुरान खोले सिन में 6666 आयतूं दी इनमें 700 आयतुन खां भी वधिक आयतूं जिते नमाज जो बयान कुरान के तो वाकीमुस सलात व आतुज ज़कात व अक़रिजुल्लाह कर्ज़ल हसना अन्या डाडे जो सुभान अल्लाह आशिक कुरान जा बई तकने जो सुभान अल्लाह नमाज कायम कर ज़कात दे और हमें केरा जेको अल्लाह के सोनो कर्ज दे वडे आवाज जो सुभान अल्लाह बुलंद आवाज भेजा अल्लाह जो कुरान को कुरान छातो दे नमाज जे बारे में फरमा तो अल्लज़ीन युमिनून बिल गैब व युकीमूनस सलाह व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून अन्या डाडे जो सुभान अल्लाह जिनके कुरान वने हथ खणी जो सुभान अल्लाह वडे आवाज कुरान जे वकीमुस सलात व आतुज ज़कात वरकऊ मअर राकिईन अन्या डाडे जो सुभान अल्लाह बई तकणी जो सुभान अल्लाह चो त नमाज पढ़ंदा से चो मस्जिदन के सिंगारींदा से मस्जिद जो सिंगार हेडे हर मुंडे रंग नाहन हेडे हर मुंडे मस्जिद जो सिंगार जेब जीनत जमायत वडे आवाज सा अड़िय जो प्यार भी मस्जिद सा हुसैन से जो प्यार भी मस्जिद सा सुने अली के जो अली भला जन्नत में मजो जा मस्जिद में मजो वो दोनों ठारे वारो हाफिज अब्दुल गफूर तुने सा बजे जलसे दे जनवारो ओ अली मस्जिद में मजो या जन्नत में मजो वो दो सुने अली जो जवाब अली शेर खुदा जवाब नो के मस्जिद में मजो क्या जी मस्जिद में मज़ो क्या में डाडे गाला मस्जिद में मज़ो कंडे छड़ाली किया जे जन्नत में वञण सां अली खुश थींदो मस्जिद में अचण सां अली जो अल्लाह खुश थींदो हिन में होटल जी तारीफ़ कोने हिन में मकान जी तारीफ़ कोने हिन में बंगले जी तारीफ़ कोने हिन में मिल जी तारीफ़ कोने कुरान खोलो 29 पारो सूरत जो नालो जिन्ना कुरान जो अल मसाजिद लिल्लाह फला तदू मअल्लाहि अहदा अन्या डाडे जो सुभान अल्लाह अल्लाह खुदा जो कुरान मुझे आडो सफर जो थकायल भी डाडो पर कुरान पढ़ियो तुम जमात जो वरी हेडे हर मुझे हेडो कुरान सा इश्क प्यार थक लही विया